अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त आउं तव्हांजो प्यारो पहिरीं दोस्त शबीर इंडड़। तव्हां ॾिसी रहिया आहियो शबीर इंडड़ ऑफिशियल। ही ॾिसो था मुंहिंजे पोयां आंधेरो राति झंग झर लॻो पियो आहे, बिल्कुलु शमशान। ऐं ही लाइट, ही चौकीदारी असांजी हले थी पई पंहिंजे ॻोठ में गिदरनि जी फसल ते। राति जो डेली असां हिते निकिरी था अचूं अकेला, बसि अलाह जे आसरे। ऐं कोई बि जेको आहे सो आई पई न आहे। ॾिसी रहिया आहियो तव्हां हम चौरस मुंहिंजे आंधेरो ई आंधेरो आहे, फसल लॻा पिया आहिनि, झंग झर आहे। ही लाइट आहे असांजी, हे चौकीदारी लाइ लाइट फेराईंदा आहियूं, राति जो पहिरो ॾींदा आहियूं। ऐं कुझु टाइम हथी काथी ऐं वीडियो बि कोन ठाहे सघूं था, काॾे वञी कोन था सघूं संगत ॾे। सो हिन करे नंढो शॉर्ट वीडियो ठाहियोसीं। दोस्तनि खे ईद मुबारक ॾियूं सभिनि खे, जेके बि असांजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे दिलि जी गहराइण सां ईद मुबारक हुजे। ऐं असांजे वीडियो खे लाइक कमेंट करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा कयो, असांजा वीडियो ॾिसंदा कयो। असांजी महिनत ॾिसो था, ग़रीबी हाल आहे, झंग झर में पिया आहियूं मज़दूरी जे लाइ। दुआ कयो मौला तव्हांखे बि गंज ॾींदो, असांखे बि गंज ॾींदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांजा वीडियो ॾिसंदा आहियो ऐं तव्हांजी सपोर्ट असांखे खपे थी। तव्हां असांजो वीडियो ॾिसो, असांजे चैनल खे जंहिं सब्सक्राइब न आहे कयो सब्सक्राइब कयो, असांजे वीडियोनि खे लाइक कमेंट कंदा कयो। तव्हांजी वरी इहा महिरबानी थींदी ऐं इन में असांजी रोज़ी थी सघंदी। अलाह ख़ैरु कंदो इंशाअल्लाह ताला। कॾहिं अलाह जो हुकुम सां दुआ कयो त अञा कमु वधी वेंदो। खुलियो आसमान, झंग झर, वीरान, राति अंधेरो, बसि रब जी ज़ात पनाह में रखी वेठी आहे। ॾिसी रहिया आहियो तव्हां पाण। मौला तव्हांखे ख़ुशि करे। वीडियो ॾिसण जी महिरबानी। वीडियो खे लाइक शेयर कमेंट करे छॾिजो। जंहिं भाउ चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो सब्सक्राइब कजो, दोस्तनि ॾे बि शेयर कंदा कयो यार। बसि तव्हांजी इहा महिरबानी आहे। मौला तव्हांखे ख़ुशि करे।